हाय री किशमिश हाय तव्हां हिते त मक्खियूं मारियो हुते तव्हांजी भेण जे मथां ॿियूं मक्खियूं पियूं भूं 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 कनि जीअं सड़ियल फ्रूट जे मथां फिरंदियूं आहिनि। पुराणा 50 जान छक अॻे सां जान खां बेज़ार लॻा पिया आहियूं त हाणे रंभी को टुंगड़ो न करे विछाए। ऐं मूंखे छा तव्हां टुंग कंदो टुंग टुंग त तव्हां थी विया आहियो। तव्हांजी त हुन खंड जे पाचके जहिड़ी हालत थी वई आहे जेके कुआ टुके वेंदा आहिनि। हाणे जिथा किथां पिया वहो बछड़ा चवी छा थो ॻाल्हाई छा थो काथे बि तो ॻाल्हाई ख़बर पवई थी। ऐं ख़बर आहे हाजी ज़मीन ते बीठो आहियां ॿिन ॾुतड़नि भाइरनि सां पियो ॻाल्हायां जंहिंजूं ज़ालूं घर छॾे वयूं आहिनि ॿिन पढ़ियल भेणुनि खे घर में विहारे वेठा आहिनि ऐं उन्हनि भेणुनि घर खे कॾहिं जो वाड़ो करे छॾियो आहे। ॾिसो था ॾिठई जेकॾहिं परजा असां सां ईअं न कनि त अहिड़नि अधड़नि जी असां ते सद ते गोॾ ॿधी। भाई छाजो अधर आहियां मां पूरो मर्द आहियां पूरो सॼो घर तो हलायां उन घर में साल बाहे कॾहिं था कमानी जो टुकड़ो वठण आया आहियूं। बेख़बर असांजो रत साण आहियूं छा जेको रत असां साल आहियां असांजो सालूं वाहनि पवंदियूं। अई रत मां तव्हांजो छा साड़ींदमि रत त तव्हांजो सॻियूं भेनरियूं थियूं साड़ीनि जे सॼे घर खे तबाह करे छॾियो। तव्हांजे घर खे तव्हांजूं ज़ालूं चटियो वेठियूं हुयूं सफ़ा साफ़ सुथरो करे हाणे त हुन घर मां रुॻो धूड़ थी उॾे उहा धूड़ त तव्हांजे मुंहं में पवे थी। इज़त वारा थियो पंहिंजूं ज़ालूं वठी अचो पंहिंजे घर में विहारियो अकुल कयो परायूं ज़ालूं पंहिंजनि मुड़ुसनि खे मोटाइजो हेॾा छपर बूथ ते खणी था घुमो अकुल सड़ी बि कोन आई अथव शर्म कोन थो अचेव। ओ भूख बसर असां नाहे कढियो पंहिंजी ज़ालुनि खे नाहे कढियो ओ पाण सॻो कावड़जी वञी पंहिंजे भाउरनि वटि पनाह वरिती ऐं असांजी भेणुनि खे हुननि घरों धिका ॾेई कढियो आहे। इहो त सुठो थियो असांजे ॻोठ जो को गॾा गाॾो आहे पियो जिते चढ़ीअ थी हिते पहुतियो। इहे तोरियूं घड़ियूं ॻाल्हियूं त घर में थींदियूं रहंदियूं आहिनि पोइ ठहण जी बि ॻाल्हि थींदी आहे। तव्हां त पाण खे अलाए छा था सम्झो। हाणे जो हिसाब उपते सुप्ते वारनि खे न त इहे मांधाणी वारियूं कोर्ट में कल्टियूं खाराईंदव। इहा साॻी ॻाल्हि तव्हांजी भेनरुनि खे सम्झाइण वियो मूं घर बेस्तो करे मूंखे घरां कढियो अथनि। ॻाल्हि आहे सिधी मां आहियां फ़क़ीर माण्हू इहो फॾो मूंखे वणे ई कोन छो त मूंखे ॿी शइ त ठहियो पर केरु मूंखे गोॾो भरंदो आहे न त मां इज़त सां उतां उठी वेंदो आहियां। भला हितां इज़त सां टरी तारो कंदे गोॾा हणी गंद कयूं मथो चढ़ी वञा थो मां त तव्हांखे चङाईअ जी चुंगी ॾियण आयो हुअमि हो पंहिंजी पंडारनि जी कबरुनि खे ॾिसो ठहो पंहिंजूं ज़ालूं पंहिंजे घर वठी अचो उबते सुबते जूं ज़ालूं उनखे पंहिंजूं वापसि कयो हरू भरू ॻोठ जा माण्हू न खिलायो। हाणे हल महिरबानी तुंहिंजी जो असांखे हेॾो सारो दर्श ॾिनो अथई असां बि कोशिशि कंदासीं त हिन सॼे ॻोठ जी वॾेर जी पग तुंहिंजे मथे ते रखूं गोॾ ॿधी। इहो त लतीफ़ो थी वियो माण्हू तव्हां खां पुछंदा त तव्हांजो वॾेरो किथे आहे तव्हांजो त मेलो कमार वियो आहे। हल सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।